ख़बर ॾियूं त कराची डिवीज़न में मकानी चूंडुनि बाबति ॿुधायूं सिंध हाई कोर्ट पारां महफ़ूज़ कयल फ़ैसिलो सुभाणे ॿुधायो वेंदो। अव्हां खे अपडेट कयूं त सिंध हाई कोर्ट कराची डिवीज़न में मकानी चूंडुनि बाबति फ़ैसिलो 14 नवंबर ते महफ़ूज़ कयो हो। अव्हां खे इहो ॿुधायूं त तहरीक इंसाफ़ ऐं जमायत इस्लामी जल्द मकानी चूंडूं कराइण जी इस्तदा कई हुई। अव्हां खे अपडेट कयूं त कराची डिवीज़न में मकानी चूंडुनि जे हवाले सां ॿुधायूं सिंध हाई कोर्ट पारां महफ़ूज़ कयल फ़ैसिलो सुभाणे ॿुधायो वेंदो। सिंध हाई कोर्ट कराची डिवीज़न में मकानी चूंडुनि बाबति फ़ैसिलो 14 नवंबर ते महफ़ूज़ कयो हो। अव्हां खे इहो ॿुधायूं त तहरीक इंसाफ़ ऐं जमायत इस्लामी जल्द मकानी चूंडूं कराइण जी इस्तदा कई हुई। आम ख़बर सां शेयर कयूं त अव्हां खे ॿुधायूं कराची डिवीज़न में मकानी चूंडुनि जे हवाले सां सिंध हाई कोर्ट पारां महफ़ूज़ कयल फ़ैसिलो सुभाणे ॿुधायो वेंदो। अव्हां खे इहो ॿुधायूं त सिंध हाई कोर्ट कराची डिवीज़न में मकानी चूंडुनि बाबति फ़ैसिलो 14 नवंबर ते महफ़ूज़ कयो हो। अव्हां खे इहो ॿुधायूं त तहरीक इंसाफ़ ऐं जमायत इस्लामी जल्द मकानी चूंडूं कराइण जी इस्तदा कई हुई। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे कराची मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर आज़म ज़ुरानी। जी आज़म, अपडेट कजो। जी, सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस अहमद अली शेख की सरबराही में डिवीज़न बेंच कराची डिवीज़न में मकानी इदारनि जूं मुलतवी कयल चूंडूं जे नए सिर ऐलान बाबति दाख़िल कयल दरख़्वास्त ते फ़ैसिलो सुभाणे ॿुधाए रही आहे। अॼु काज़ लिस्ट जारी थी आहे। काज़ लिस्ट में जेको DB1 जेका आहे उन में जेको फ़ैसिले जो सुभाणे सुबुह जो 8:30 वॻे टाइम लिखियल आहे। सुबुह जो अदालत जेको आहे फ़ैसिले जो ऐलान कंदी। इहा दरख़्वास्त PTI ऐं जमायत इस्लामी पारां दाख़िल कराई वञनि ऐं जंहिंजी गुज़िरियल ॾींहुं अदालत ॿुधणी करण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। अॼु महफ़ूज़ थियल फ़ैसिले जो ऐलान जेको आहे उहो सुभाणे सुबुह जो ऐलान कयो वेंदो। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ आज़म ज़ुरानी।